नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़ो रखनि पिया, सूमर जो रोज़ो। पुछा कई वई अल्लाह जे रसूल खां, साईं रोज़ो छो रखंदा हो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फीहि वुलिदतु व फीहि उनज़िल। ॿ लफ़्ज़ आहिनि, फीहि वुलिदतु व फीहि उनज़िल। अल्लाह जे रसूल फरमायो इन सूमर जे ॾींहुं मां पैदा थियो आहियां, मां पंहिंजे पैदाइश जे करे मां रब जो शुक्रियो अदा कयां थो जो इन ॾींहं ते रोज़ो रखां। हदीस आहे, बिल्कुलु असां मञूं था, पंहिंजे दिलि जे कननि सां इन ॻाल्हि खे मञूं था, ॿुधूं था, तस्लीम कयूं था। इहा हदीस सची आहे, सही हदीस आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। पर इन मां इस्तदलाल कीअं कंदा? बाबा ॾिसो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे विलादत जी ख़ुशीअ में हर सूमर ते रोज़ो रखंदा हुया, त पोइ असां बि 12 रबीउल अव्वल ते मीलाद जा जुलूस कढी नचंदासीं, असां बि ख़ुशी कयूं था। अल्लाह जे रसूल जी ख़ुशी जो कहिड़ो तरीक़ो? इबादत। हिननि जे ख़ुशी जो तरीक़ो ऐं इस्तदलाल काॾों जो काथे फेराए रखियो अथनि, छो त हे वक़्त जा वॾा मुजतहिद पाण खे सम्झनि था। मुजतहिद थियण जे लाइ घणो कुझु खपे थो मौलाना, तंहिंजे करे तव्हांखे अञा पढ़ण जी ज़रूरत आहे। अगरि तव्हां में इल्मु घटि आहे ऐं यकीनन घटि आहे, तव्हां में इल्मु घटि आहे ऐं यकीनन घटि आहे, जेकॾहिं घटि आहे त पोइ अचो उलमाए देवबंद वटि, जेके तव्हांखे सम्झाइनि त इज्तिहाद छा थींदो आहे ऐं इज्तिहाद कीअं थींदो आहे, हदीस मां इस्तिंबात कीअं कबो आहे, मसइले जो क़यास कीअं कबो आहे। तव्हांखे त इहा ख़बर ई कान्हे का मौलाना, तंहिंजे करे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा? हर सूमर जो रोज़ो, ईअं न त सिर्फ़ु 12 रबीउल अव्वल आयो ऐं सूमर जो ॾींहुं रोज़ो रखियोसीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी नुबूअत वारी ज़िंदगी मुकम्मल हर सूमर जो रोज़ो रखंदा। हिन वक़्तु बि तव्हां जेकॾहिं सचा आशिक़ ॾिसो, हलो मदीने जे अंदरि, तव्हांखे ॾसियां त सचा आशिक़ केरु आहिनि। हलो मदीने जे अंदरि, जन खे अलाह घुमायो आहे उहे ॻाल्हियूं कनि था। उमेद आहे त असांखे बि अलाह घुराईंदो, असां बि ॾिसी ईंदासीं अखियुनि सां। हर सूमर ऐं हर ख़मीस ते उतां जा अलाह जे रसूल जा मुहबत करण वारा सचा आशिक़ हर ख़मीस ऐं हर सूमर जो रोज़ो रखनि था। माना सम्झ में आयो त असल ताबेदारी इहा आहे। तव्हां हर सूमर जे रोज़े खे छॾियो आहे ऐं सिर्फ़ु 12 रबीउल अव्वल जे इन ॾींहं खे वरितो आहे, पोइ आचर जो ॾींहुं हुजे तॾहिं बि तव्हांजे लाइ ईद आहे, उहो ॾींहुं हुजे फलाणो त बि ईद आहे। हालांकि अलाह जा रसूल पूरी ज़िंदगी सूमर जो रोज़ो रखंदा हुआ। तंहिंजे करे तव्हां बि इहो कमु कयो, अगरि इन हदीस खे पंहिंजो दलील बणायो था त पोइ कम अज़ कम हर सूमर जो रोज़ो तव्हां रखो। अगरि सूमर जो रोज़ो नथा रखी सघो त पोइ इन खे पंहिंजो दलील बि तव्हां न बणायो, छो त सभ खां पहिरियों तव्हां हिन ते अमल ई न कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, हिकु इहा ॻाल्हि, इन हदीस मां दलील वरितो वियो, फरमायूं त फीहि वुलिदतु, मां इन में पैदा थियुमि। ठीकु आहे, तव्हां दलील वरितो जेको बातिल दलील आहे इस्तेमाल तव्हांजो। ऐं ॿिए नंबर ते त सभ खां पहिरियों त इन में 2 हुकुम आया। फरमायूं त मां छाजे लाइ रोज़ो रखंदो आहियां? छाजे करे? त सूमर जे ॾींहुं हिकु त पैदा थियो आहियां, व फीहि उनज़िल अलैहि, ऐं ॿियो त इन ॾींहं ते मां मुहम्मद जे मथो क़ुरान नाज़िल थियो। पोइ तंहिंजे करे मां गुज़ारिश कंदुमि इन्हनि बुज़ुर्गनि ऐं दोस्तनि खे जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हदीस जे पहिरें जुमिले खे वठी फीहि वुलिदतु मां अमल 12 रबीउल अव्वल जो वठनि था, त पोइ तव्हांजे मथां ज़रूरी आहे व फीहि उनज़िल अलैहि, इन में जेको हुकुम आहे त अल्लाह जे रसूल जे मथां क़ुरान बि नाज़िल थियो, उन जे करे बि रोज़ो रखां थो। जेकॾहिं तव्हां रोज़े रखण मां मीलाद वरितो आहे त पोइ साॻियो ई मीलाद तव्हांखे रमज़ान जे लैलतुल क़दर में बि मल्हाइणो पवंदो, छो त उनज़िल अलैहि जे करे बि अल्लाह जा रसूल रोज़ो रखनि पिया। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े ॻाल्हि खे वठो ऐं ॿी खे न वठो, इहो त यहूदियुनि जो शेवो आहे। हिते यहूदी कंदा हुआ, हिकिड़ी ॻाल्हि बयानु कनि ऐं हिकिड़ी खे लिकाए छॾनि, अधु आयत ते अमल कनि, अधु आयत खे छॾे ॾियनि, अधु हुकुम बयानु कनि, अधु हुकुम खे छॾे ॾियनि, त पोइ सम्झ में आयो या त तव्हांजी मशन ग़लति आहे, कंहिं ॿिए जे नंबर ते तव्हां कॉल करे रहिया हो, अल्लाह जे रसूल जे नंबर ते तव्हां कॉल नथा कयो, सुन्नत वारो दॻु तव्हां छॾे ॾिनो आहे। माना सम्झ में आयो तव्हांजी लिंक अल्लाह जे रसूल मदीने वारे सां न आहे, बल्कि तव्हांजी लिंक कंहिं ॿी जाइ ते जुड़ियल आहे। إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم